जय झूलेलाल। चेटी चंड जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। धार्मिक सांस्कृतिक झांकियुनि सां गॾु भव्य शोभा यात्रा निकिती भक्तीअ में डुबियल शहर झूलेलाल में थियो। त ख़बर बिलासपुर मां आहे त चेटीचंड महोत्सव भॻवान झूलेलाल जन जो अवतार दिवस देश भर में श्रद्धा भक्ति ऐं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। विगत 2 वर्षनि खां कोरोना महामारी जे कारण कोई बि धार्मिक सांस्कृतिक आयोजन न थियो हुयो। हिन वर्ष कोरोना घटि थियो त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम जो आयोजन थिए थो। वॾो ही शुभ ॾींहुं हुयो 2 अप्रैल, जॾहिं हिक तरफ़ भॻवान श्री झूलेलाल जन जो जन्मोत्सव, दूसरी तरफ़ माता रानी जो प्रथम नवरात्र गुड़ी पड़वा ऐं हिंदू नव वर्ष हिक साथ हिक ई ॾींहुं शुभारंभ थियो। हिन जे कारण पूरे देश भर में जॻह जॻह अलॻि अलॻि समाज द्वारा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कया विया। हिन ई कड़ीअ में सिंधी समाज जा ईष्ट देव आराध्य देव भॻवान झूलेलाल जन जो अवतार दिवस बि बिलासपुर में वॾे ई धूमधाम सां गॾु हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। 2 ॾींहं पूर्व ई कई कार्यक्रम जा आयोजन थियणु शुरू थिया। 1 तारीख़ जो महिला विंग द्वारा पहली बार भव्य स्कूटी रैली जो आयोजन कयो वियो। 2 अप्रैल जो सिंधु यूथ युवा समितीअ द्वारा सिंधी कॉलोनीअ मां स्कूटर रैली निकारी वई। पूज्य सिंधी सेंट्रल युवा विंग जे तत्वाधान में हेमू नगर बिलासपुर मां भव्य दिव्य सुंदर अद्भुत शोभा यात्रा आरंभ थी। कार्यक्रम जी शुरूआत भॻवान झूलेलाल जन जी आरतीअ सां गॾु शुरू थी। शोभा यात्रा हेमू नगर मां आरंभ थी करे पुराना पावर हाउस, गुरु नानक चौक, धान मंडी रोड थींदे हुए तूरवा दयाल बंद जूना बिलासपुर, हटरी चौक, मनोहर टॉकीज, श्याम टॉकीज, गोल बाजार, सदर बाजार, प्रताप टॉकीज, पुराना सरकंडा पुल, सरकंडा नेहरू चौक, जरा भाटा होते हुए सिंधी कॉलोनी ते समापन थी। 11 वॻे आरंभ थी करे रात्रि 9 वॻे पहुती। शोभा यात्रा में सभिनी खां अॻिते पाणीअ जो छिड़काव कंदे हुए ट्रैक्टर हले पियो। हुन जे पीछे युवा टीम जा सदस्य साफ़ सफ़ाई झाड़ू लॻाईंदे हुए हलनि पिया। हुन खां पोइ अखंड जोत ऐं बहिराणे साहिब खे भव्य ठेले में सजायो वियो। हुन जे पीछे श्री भॻवान झूलेलाल वेलफेयर सोसाइटी द्वारा भॻवान झूलेलाल जन जी मूर्ति अखंड जोत। हुन जे बाद युवा विंग जा साथी महिला विंग जी सदस्यनि द्वारा सिंधी छेज नचंदे ॻाईंदे कंदे हुए हलनि पिया। हुननि जे पीछे भव्य सुंदर 12 फीट भॻवान झूलेलाल जन जी मूर्तिअ खां पोइ दिव्य सुंदर भॻवान श्री राम जी अयोध्या नगरीअ में ठहंदड़ राम मंदिर जो मॉडल हुयो, जंहिंजी रक्षा लाइ हनुमान जी वानर सेना वेठी हुई। उन खां पोइ नेकी जी दीवार, जंहिंमें संदेश ॾिनो वियो त तव्हांजे घर में जेके बि पुराणा कपिड़ा खिलौना हुजनि उन्हनि खे दान कयो ताकी ज़रूरतमंद माण्हुनि खे वितरण कयो वञे। हुन जे पीछे सिंधी वाद्य यंत्र ऐं संस्कृतीअ जी झलक हुई। हुन खां पोइ सिंध जा सरताज भक्त कंवर राम नंढे ॿारनि खे लोरी ॾींदे हुए हलनि पिया। हुन जे पीछे भॻवान भोलेनाथ माता पार्वती सां गॾु सुंदर तांडव नृत्य कंदे हुए हलनि पिया। भारत देश जा सच्चा सपूत शहीद हेमू कराणी जन जी झांकी हुई। हिन में संदेश हुयो त युवा देश जी रक्षा लाइ अॻिते अचनि। ऐं जीअं तरह अॼुकल्ह कार्यक्रमनि में माण्हू थालीअ में ज़्यादा खां ज़्यादा रोटी खणनि था, खाईंदा घटि आहिनि, बाक़ी फेंकींदा आहिनि। हिन लाइ बि सामाजिक संदेश ॾींदे हुए झांकी हले पई, जंहिंमें लिखियलु हुयो, जितनी ज़रूरत हो उतना ही थाली में लें, व्यर्थ ना जाए नाली में। ऐसी भव्य सुंदर सामाजिक संदेश लाइ झांकियुनि सां गॾु शोभा यात्रा निकारी वई। जॻह जॻह शोभा यात्रा जो आतिशबाजीअ सां गॾु स्वागत कयो वियो, गुलनि जी वर्षा सां स्वागत कयो वियो। माण्हुनि लाइ जॻह जॻह शरबत सां कुहर मिठी ताहिरी वितरण कयो वियो। हेमू नगर में पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष सुरेश चीपनानी, उपाध्यक्ष मोहन जैसवानी, कार्यकारी अध्यक्ष मोहन मोटवानी, सचिव जीवन रोहरा जे नेतृत्व में भव्य स्वागत कयो वियो। धान मंडी रोड में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष PN बजाज, सचिव कमल बजाज, संरक्षक देवीदास वाधवानी, किशोर गेमनानी जे नेतृत्व में भव्य स्वागत कयो वियो। सिंधु भवन जे पास पूज्य सिंधी पंचायत तोरवा जा अध्यक्ष मोती गंगवानी जे नेतृत्व में आतिशबाजी सां गॾु स्वागत कयो वियो। दयाल बंद में मुकेश लालवानी, लालचंद लालवानी जे नेतृत्व में स्वागत कयो वियो। जूना बिलासपुर में हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर जा अध्यक्ष श्याम हरियानी, सचिव कालू जसवानी, नंदलालपुरी, राकेश चौधरी जे नेतृत्व में हाईटेक तरीक़े सां भव्य स्वागत कयो वियो। हटरी चौक में पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी जा अध्यक्ष मुरली वाधवानी, कोषाध्यक्ष राजा जयसवानी जे नेतृत्व में स्वागत कयो वियो। मनोहर टाकिज जे पास ममता मई मां कलावती दुसेजा फाउंडेशन जा अध्यक्ष विजय दुसेजा, नानक राम नागदेव, जगदीश जग्यासी, गोविंद दुसेजा द्वारा स्वागत कयो वियो। गोल बाजार में पूज्य सिंधी पंचायत शनिचिड़ी पड़ाव जा अध्यक्ष गोपी ठारवानी, प्रीतम दास नागदेव, हरीश टोडवानी, बिलासपुर नगर जा पूर्व विधायक ऐं पूर्व मंत्री अमर अग्रवाल द्वारा स्वागत कयो वियो। सदर बाजार में झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चक्कर भाटा जे संत साईं लालदास जन द्वारा
गुलनि जी वर्षा करे भगवान झूलेलाल जन जो स्वागत कयो वियो। अखंड जोत खे दर्शन कया ऐं भव्य शोभा यात्रा खे ॾिठो वियो ऐं पूरी युवा टीम खे वाधायूं ॾिननि। कोरोना चौक ते पूज्य सिंधी पंचायत आज़ाद नगर जा अध्यक्ष सतीश लाल, पूर्व अध्यक्ष प्रताप नागदेव, ब्रिजलाल नागदेव, शंकर नागदेव जे नेतृत्व में स्वागत कयो वियो। शरबत ऐं कोहर वितरण कयो वियो। सरकंडा में चिमनानी परिवार, पमनानी परिवार, बुधवानी परिवार, पूज्य सिंधी पंचायत सरकंडा जा अध्यक्ष महेश पमनानी, शंकर मनचंदा, युवा विंग जा अध्यक्ष बंटी पमनानी, राजेश दुसेजा, अर्जुन तीर्थानी, दयानंद तीर्थानी, पार्वती टावर्स जे महिला विंग जी अध्यक्ष और समिति जे सभिनी सदस्यनि भव्य आतिशबाजी करे शोभा यात्रा जो स्वागत कयो वियो। जराभाटा में धन गुरु नानक दरबार जा प्रमुख प्रबंधक भाई साहब नारू, मूलचंदानी, डॉक्टर हेमंत कलवानी, गोदड़ी बाबा द्वार जे पास राजू कलवानी जे नेतृत्व में स्वागत कयो वियो। सिंधी कॉलोनी में पूज्य सिंधी पंचायत भक्त कंवरराम नगर जा अध्यक्ष हरीश भागवानी, पूर्व अध्यक्ष अजय टहलियानी जे नेतृत्व में शोभा यात्रा जो जोरदार आतिशबाजी करे गुलनि जी वर्षा सां स्वागत कयो वियो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत बिलासपुर जी सभी वार्डनि, पंचायतुनि, सामाजिक संस्थाउनि, झूलेलाल सेवा समिति, सिंधु चेतना, श्री झूलेलाल वेलफेयर सोसाइटी, पूज्य सिंधी सेंट्रल महिला विंग बिलासपुर, भारतीय सिंधु सभा महिला विंग बिलासपुर, पूज्य सिंधी सेंट्रल युवा विंग जा अध्यक्ष अभिषेक विधानी, धीरज रोहरा, विजय छुगानी, शंकर मनचंदा, राम सुखीजा, सचिव नीरज जग्यासी, कोषाध्यक्ष विंकी कोटवानी ऐं पूरी टीम जे सभिनी सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। जय झूलेलाल।